रिकॉर्डिंग भी रखूं, बाक़ी शागिर्द जेके ईंदा वञनि था उन्हनि सां असां रिकॉर्डिंग शेयर करे सघंदासीं। सभ खां पहिरियों पंहिंजो तारुफ़ कराईंदो वञा त मुंहिंजो नालो GH लाखो आहे ऐं तक़रीबन 8 सालनि खां ऐं CS ऐं PMS जे शागिर्दनि खे सिंधी पढ़ाईंदो रहियां पियो। ऐं मुख़्तलिफ़ अकेडमीज़ ते, ख़ासि तौर ते वर्ल्ड टाइम्स अकेडमी ऐं स्कोप अकेडमी ऐं ॿियूं काफ़ी सारियूं अकेडमीज़ आहिनि जिन ते करंटली आउं पढ़ाए रहियो आहियां, उते ऐं विज़िटिंग फैकल्टी तौरु कमु करे रहियो आहियां। असां अॼु जंहिं मौज़ूअ ते ॻाल्हाईंदासीं उहो आहे सिंधी जनरल, यानी कि जेको तव्हांजो PCS में कंपलसरी सब्जेक्ट आहे उन ते अॼु असां बहस कंदासीं, डिस्कस कंदासीं त कहिड़ियूं शयूं असांखे करणु घुरिजनि ऐं कहिड़ियुनि शयुनि जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे असांखे हिन से इम्तिहान दौरान, कहिड़ियुनि शयुनि जी तमामु अशद ज़रूरत हूंदी आहे। उन्हनि सभिनी शयुनि खे अॼु असां डिटेल में डिस्कस कंदासीं। त शुरू कयूं था लतीफ़ जे हिन बेत सां त अवल लाल ही माला आलम धणी कादर पंहिंजी कुदरत सी क़ाइमा क़दीम वाली वाहिद वहदहू राज़क़ रब रहीम सो साराए सचो धणी चए हमद हकीम करे पाण करीम जोड़ियूं जोड़ जहान जूं। असां जॾहिं CSS ऐं PMS जी ॻाल्हि कयूं था ऐं जॾहिं सिंधी सब्जेक्ट जी ॻाल्हि अचे थी त काफ़ी ॾुखियाऊं असांखे पेश अचनि थियूं। मतिलबु चवण जो इहो आहे त असां काफ़ी सारियूं शयूं फेस कयूं था जेके बुनियादी तौर ते असांखे जिथे फ़ाइदो ॾियनि थियूं उते असांजे जीअं चइजे न त हिकिड़ो अणॼाणाईअ जे करे, असांजे इग्नोरेंस जे करे असांखे किथे न किथे नुक़सान बि ॾियनि थियूं। उनजो रीज़न छा आहे? मिसाल जी ॻाल्हि आहे, आम तौर ते असां जॾहिं सिंधी सब्जेक्ट जी तयारी पिया कंदा आहियूं त उन में असांखे हिकिड़ी शइ आम नज़र ईंदी आहे त शागिर्द छा कंदा आहिनि त उन हिसाब सां सिंधीअ जी तयारी कंदा आहिनि त बाबा मुंहिंजो सिंधीअ जो पेपर आहे ऐं आसानीअ सां आउं करे वेंदुसि, मूंखे को एॾी ॾुखियाई कोन थींदी ऐं मूंखे बग़ैर तयारीअ जे, बग़ैर कंहिं गाइडेंस जे ऐं आसानीअ सां पंहिंजो पेपर पास बि करे वेंदुसि ऐं उन में सुठो स्कोर बि करे सघंदुसि। हालांकि अगरि ॾिठो वञे त सिंधी सब्जेक्ट ख़ासि तौर ते PCS जी ॻाल्हि कयूं त कंपलसरी सब्जेक्ट्स में सभ खां वधीक स्कोरिंग सब्जेक्ट आहे। मतिलबु इहो वाहिद सब्जेक्ट आहे जेको कंपलसरी सब्जेक्ट आहे जंहिंमें तव्हां 100 मां 90 स्कोर ताईं खणी सघो था। पर हिते ॻाल्हि वरी उहो ई अचे थी त असांजी नाअहली, असांजी इग्नोरेंस, बाबा न मूंखे सिंधी पढ़ण जी ज़रूरत कान्हे का, ऐं पाण करे वठंदुसि, मूंखे बेतनि जी सम्झाणी बि अचे थी ऐं बाक़ी सभु शयूं बि अचनि थियूं। पोइ उनजो लॉन्ग टर्म में नुक़सानु छा थींदो आहे? अगरि तव्हां मूंखां पुछो त मूंखां वधीक इन नुक़सान खे केरु सम्झी सघे थो, त अगरि असां हिकिड़ो जीअं चवंदा न त माइनर शयूं असां उनजो ख़्यालु न रखंदा आहियूं त पोइ उनजो हिकिड़ो वॾो मेजर नुक़सानु थींदो आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे, मुंहिंजी एलोकेशन 2013 में 7 मार्कुनि तां रहिजी हुई, मुंहिंजी एलोकेशन न थी। ठीकु आहे, उनजो रीज़न छा हुयो? अगरि रीज़न आउं चवां त कुझु अहम ॻाल्हियूं जिन खे अणॼाणाईअ में मूं छॾे ॾिनो ऐं उहे शयूं एडॉप्ट न कयूं पंहिंजी स्टडीअ दौरान, पोइ उन सां इहो थियो त उहो स्कोर जेको मूंखे करणु घुरिजे हा, जेको मुंहिंजो स्कोर आउं डिज़र्व पियो कयां, उहो स्कोर मिलण जे बजाए मूंखे स्कोर मिलियो ई न। मिसाल कुझु सब्जेक्ट्स अहिड़ा हुआ जिन में माना जस्ट पास कयो हुअमि। रीज़न छा हुयो? रीज़न इहो हो त मुंहिंजी स्ट्रेटेजी जेकी हुई उन सब्जेक्ट में, उहा स्ट्रेटेजी उन तरह सां कमु न करे सघी, छो त जॾहिं असां पाण तयारी कयूं था सब्जेक्ट्स जी, जीअं हाणे तव्हांखे पर्सनल एक्सपीरियंस ॿुधायां थो त जर्नलिज़म मुंहिंजो ऑप्शनल सब्जेक्ट रहियो आहे PCS में। अच्छा, हाणे जर्नलिज़म में असांखे जीअं सीनियर्स जीअं तव्हां सभिनी खे ॿुधाईंदा हूंदा त बाबा सब्जेक्ट खे तयारु करण जी ज़रूरत कान्हे का ऐं तव्हां जेको आहे सो पाण पढ़ो तयारु थी वेंदो। पोइ ईअं थियो त हिकिड़ो किताब मूं वरितो जेको सभई वठंदा हुआ उन ज़माने में, A to Z जर्नलिज़म किताब जो नालो आहे। उहो असां पढ़ंदा हुआसीं ऐं वाक़ई बि 2013 खां पहिरीं 8 में या 2003 जी PCS आहे उन में इहो ई किताबु हलंदो ऐं ॾाढो सुठो स्कोर ईंदो, छो त उहे शयूं हूंदियूं जेके हिन किताब में हूंदियूं, उन तरह सां सवाल पुछा वेंदा हुआ। पर जो 2013 वारो पेपर आयो त उहो बिल्कुलु डिफरेंट आयो। हाणे को गाइड करण वारो अगरि हुजे तव्हांखे, अगरि आउं कंहिं प्रॉपर टीचर वटि पढ़ियो हुजां त डेफिनेटली उहो स्कोर आउं मैक्सिमाइज़ करे सघां पियो, पंहिंजी एलोकेशन खे आउं जेको आहे सो सिक्योर करे सघां पियो। सिंधीअ में बि ईअं आहे। सिंधीअ में छोकिरा चवंदा आहिनि त साईं मुंहिंजो 60 स्कोर आयो आहे। छोकिरा छा चवंदा आहिनि, साईं सिंधी जनरल में मुंहिंजो 60 स्कोर आयो आहे, मुंहिंजो 65 स्कोर आयो आहे, गंज थी वियो मुंहिंजे लाइ, काफ़ी आहे।
मुंहिंजो पर्सनल ओपिनियन इहो आहे त बाबा अगरि तव्हां में पोटेंशियल एतिरो आहे जो तव्हां उनखे 85-90 में कन्वर्ट करे सघो पिया, मतिलबु अगरि तव्हांजी रिटन क्वालिफाई थिए थी, इंशाल्लाह थींदी, अगरि तव्हां सिंधी जर्नल में स्कोर कयो ऐं उहो सुठो स्कोर तव्हांखे मिले त तव्हांजी सुठे ग्रुप में एलोकेशन थी सघे पई। माना जॾहिं तव्हांजी मार्किंग जो हिसाब अची वञे त अगरि तव्हां एलोकेट न पिया थियो त तव्हांखे उहो इहे टेक्निक्स तव्हांखे एलोकेट कराए छॾीनि। पर अगरि उनजे बनस्बत अगरि असां ॾिसूं त बाबा एलोकेशन त मुंहिंजी थिए पई पर मुंहिंजो मार्किंग घटि आहे, उनजे करे आऊं सुठे ग्रुप में एलोकेट न पियो थी सघां, त ही अहिड़ो सब्जेक्ट आहे जेको तव्हांखे कंहिं सुठे मार्किंग सां, सुठे अंदाज़ सां तव्हांखे हिकिड़ो सुठो ग्रुप एलोकेट कराए सघे पियो। त असांखे छा करिणो आहे, अॼु असां इन जे हवाले सां डिस्कस कंदासीं अॼु जे क्लास में त कहिड़ियूं अहम शयूं आहिनि जिन जो असांखे ख़्यालु करिणो आहे। कुझु अहम जेके माइनर ॻाल्हियूं आहिनि जिन जे बारे में असां सोचींदा बि न आहियूं, उन्हनि ते बि असां अॼु डिस्कस कंदासीं। हाणे हिकिड़ो फार्मूलो आहे जंहिं फार्मूले तहत असांजो पूरो ई सेशन जेको सिंधी जर्नल जो आहे उहो इन ते हलंदो, त उहो आहे PTI। हाणे उहो फार्मूलो आहे जेको तव्हांखे अॼु खां वठी करे तव्हांजे पेपर ताईं, पेपर में वेहण ताईं बि तव्हां इहा शइ यादि कंदव त साईं GH लाखो साहब इहा शइ असांखे ॿुधाई हुई त PTI फार्मूले खे फॉलो करिणो आहे। PTI फार्मूलो छा आहे उन ते असां डिस्कस कयूं था। सभ खां पहिरीं अचे थो पेपर मैनेजमेंट। पेपर खे लिखणो कीअं आहे, सभ खां वॾो मामिलो जेको अचे थो इहो थो अचे त पेपर खे लिखबो कीअं। ठीकु आहे, उन खां पोइ अचे थो टाइम मैनेजमेंट, कहिड़ियूं शयूं कहिड़े अंदाज़ सां केतिरियूं लिखणियूं आहिनि। अच्छा, मज़े जी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त तव्हां पंहिंजे सर्किल में जेके तव्हांजा फ्रेंड्स 2023 वारी PCS में अपियर थी चुका आहिनि, तव्हां उन्हनि खां हाल अहिवाल वठिजो त तव्हांजो सिंधी पेपर जर्नल वारो कीअं थियो आहे। सिंधी पेपर जर्नल जो अगरि हू मुंहिंजा स्टूडेंट्स आहिनि त उन्हनि जो ओपिनियन थोरो डिफरेंट हूंदो। अगरि हुननि जी सेल्फ स्टडी थियल आहे त उन्हनि जो जेको हिकिड़ो ओपिनियन आहे उहो थोरो डिफरेंट हूंदो। रीज़न छा आहे? रीज़न इहो आहे त टाइम मैनेजमेंट इन में सभ खां वॾो रोल प्ले कंदो आहे। छो त हिन में 5 सवाल अटेम्प्ट करणा हूंदा आहिनि तव्हांखे। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो ही 5 सवाल त पुछंदा आहिनि पर उन में बि अलफ ऐं बे हूंदो आहे, मतिलबु हिकिड़े सवाल में ॿ सवाल बि हूंदा आहिनि। त पोइ असांखे इन्हनि शयुनि खे मैनेज कीअं करिणो आहे, मक़सदु चवण जो इहो आहे। उन खां पोइ अचे थो आइडियाज़ मैनेजमेंट, जेको तव्हांजो टाइम मैनेजमेंट में अहम किरदारु अदा कराईंदो आहे। असां केतिरी शइ, कहिड़ी शइ केतिरी कहिड़े अंदाज़ सां लिखूं जो असांजे सवाल जी रिक्वायरमेंट पूरी थिए ऐं असांखे मार्किंग बि सुठी मिले। सम्झो था ॻाल्हि खे, त असां उनखे उन टाइम फ्रेम में कहिड़े, मिसाल जी ॻाल्हि आहे, तव्हांजा 2 सवाल अचनि था, हिकिड़े सवाल में 2 सवाल अचनि था, त तव्हां कहिड़े तरह सां उन्हनि सवाल खे हैंडल कंदव त तव्हांजो स्कोर जेको आहे उन में डिडक्शन न थी सघे। जीअं मोस्टली शागिर्दनि खे मूं ॾिठो आहे, जेके मुंहिंजा शागिर्दनि आहिनि उन्हनि सां मुलाक़ातूं थींदियूं आहिनि त उहे चवंदा आहिनि साईं मुंहिंजा 4 सवाल थिया ऐं 5 सवाल मुंहिंजो रहिजी वियो। हाणे अंदाज़ो कयो, अगरि तव्हांखे 5 सवाल अटेम्प्ट करणा आहिनि ऐं तव्हां क्वेश्चन अटेम्प्ट 4 कया आहिनि, मतिलबु चवण जो इहो आहे तव्हां 100 मार्क्स जो क्वेश्चन पेपर तव्हांखे अटेम्प्ट करिणो आहे, तव्हां 100 मार्कुनि जो पेपर अटेम्प्ट करण जे बजाए तव्हां 80 मार्क्स जो अटेम्प्ट कयो आहे। हाणे अगरि सफ़ा सखी थी पवे तव्हांजो एग्ज़ामिनर, अगरि एग्ज़ामिनर सफ़ा सखी थी पवे, सफ़ा दिलि खोले तव्हांखे मार्क्स ॾे, त वधि मां वधि तव्हांखे अगरि स्कोर ॾेई सघे थो त उहो 60 ॾेई सघे थो। हाणे नुक़सानु कहिड़ो थियो? नुक़सानु असांजो इहो थियो त असां जंहिं पेपर में 80+ स्कोर खणी सघूं पिया, पर असांजी इन जेको आहे न नागाहीअ जे करे, पंहिंजे इग्नोरेंस जे करे असां 60 स्कोर कयूं पिया। हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, अगरि 60 स्कोर ऐं 85 स्कोर में फ़र्क़ु छा थो थी सघे? फ़र्क़ु एजुकेशन जे जॾहिं तव्हां ईंदा आहियो उन पोर्शन में त पोइ तव्हांखे ख़बर पवंदी आहे त इहो जेको कंपल्सरी सब्जेक्ट जो स्कोर हूंदो आहे
उहो केतिरो मैटर कंदो आहे, उहो तमामु घणो मैटर कंदो आहे। लेट सपोज़ अगरि तव्हां ट्राए थी विया आहियो कंहिंसां ऐं एलोकेशन में तव्हांजो आख़िरी नंबर अचे थो, ख़ुदा न ख़्वास्ता, त पोइ कीअं डिसाइड थींदो त कंहिंखे एलोकेशन ॾियणी आहे, कंहिंखे नाहे ॾियणी? त उनजो बुनियादी रीज़न इहो अथव त तव्हांजो कंपलसरी स्कोर वधीक हूंदो कंपलसरी सब्जेक्ट्स में, त उन में जंहिंजो कंपलसरी में स्कोर वधीक हूंदो उनखे एलोकेशन मिलंदी। टोटल एग्रीगेट अगरि सेम आहे, हिकु जेतिरियूं मार्कूं आहिनि, मिसाल 625 मार्कूं आहिनि तव्हां ॿिन्हीअ जूं, ऐं ॿिन्हीअ जूं एलोकेशन थिए थी, पर हाणे कहिड़े बुनियाद ते हिकिड़े माण्हू खे नॉट एलोकेट करिणो आहे, हिकिड़े खे एलोकेट करिणो आहे? त उनजो बुनियादी रीज़न इहो आहे त जेके कंपलसरी सब्जेक्ट्स आहिनि उन में जंहिं शागिर्द जंहिं कैंडिडेट जो स्कोर वधीक हूंदो उनखे एलोकेशन मिलंदी, जंहिंमें ऑप्शनल जो स्कोर वधीक हूंदो उनखे एलोकेशन न मिलंदी। हाणे इहा हिकिड़ी टेक्निकल ॻाल्हि मूं तव्हांखे ॿुधाए छॾी। त हिते आइडियाज़ मैनेजमेंट जो वॾो जेको आहे न फुक़दान हूंदो आहे। हाणे नंढड़ी ॻाल्हि आऊं कयां थो, अचूं था हाणे ॻाल्हायूं था थोरो उन मौज़ूअ ते जेकी असांजो अहम जेकी ॻाल्हि आहे उहो अची थो वञे, त जॾहिं असां कंहिं मौज़ूअ ते ॻाल्हायूं था, कंहिं टॉपिक ते ॻाल्हायूं था, त असां वटि मोस्टली ईअं थींदो आहे त असां वटि मवाद कोन हूंदो आहे, मवाद जी खोट हूंदी आहे, मवाद कोन मिलंदो आहे असांखे। पोइ असां परेशान हूंदा आहियूं, पोइ छा कंदा आहियूं, पाणी खे विलोड़ण जी कोशिशि कंदा आहियूं, मतिलबु साॻी ॻाल्हि रिफ्रेज़िंग करे बार बार उनखे लिखण जी कोशिशि पिया कंदा आहियूं, बार बार उन रिफ्रेज़िंग करे उन्हनि शयुनि खे असां लिखण जी कोशिशि पिया कंदा आहियूं। पर पोइ असांखे छा करणु घुरिजे? असांखे करणो इहो आहे त असां उन मौज़ूअ खे, उन शयुनि खे असां कुझु इन अंदाज़ सां लिखी सघूं था त ही हिकिड़ा 3 पैरामीटर्स आहिनि, फन, फ़िक्र ऐं मौज़ू। इहे 3 पैरामीटर्स आहिनि। मिसाल जी ॻाल्हि आहे, जॾहिं असां कंहिं शइ जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं त पहिरीं उनजे फनी सिटाव ते ॻाल्हाईंदा आहियूं, त उनजो स्ट्रक्चर छा आहे, उन खां पोइ उनजे फ़िक्र ते ईंदा आहियूं त उन मां मैसेज कहिड़ो कन्वे थी रहियो आहे, ऐं 3 नंबर ईंदो आहे मौज़ू, त उहो छाजे बारे में ॻाल्हाए रहियो आहे, उन में मवाद मटीरियल कहिड़े क़िस्म जो आहे। हाणे अगरि असां 3 पैरामीटर्स खे अगरि असां सम्झूं था त डेफिनेटली असां उहो मवाद जेको असां हार्डली 1.5 पेज ते लिखी सघूं पिया, उनखे 3 पैरामीटर्स ते मापे तौरी अगरि लिखणु शुरू कयूं त असां 3 पैराग्राफ न बल्कि 3 पेजिस लिखी सघूं पिया। फनी तौर ते असां हुनजी जाइज़ो पेश कयो, मिसाल जी ॻाल्हि आहे, अचो त वरी असां थोरो हिनखे वधीक डिस्कस कयूं था। हाणे थींदो ईअं आहे अमूमन तौर ते त जॾहिं असां ॻाल्हाईंदा आहियूं कंहिं बि मौज़ूअ ते, ठीकु आहे, कंहिं मौज़ूअ ते ॻाल्हाईंदा आहियूं त असांजो इरिलेवेंट ऐं रिलेवेंट थियणु तमामु ज़रूरी आहे। जीअं ऐं तव्हांखे पहिरीं ॿुधायसि त थींदो छा आहे असां वटि, जेको असां PTI वारो फार्मूलो जेको आहे जंहिंजे बारे में डिस्कस कयोसीं, उन साॻी फार्मूले खे हिते असां थोरो डिफाइन कंदासीं वधीक। मिसाल जी ॻाल्हि आहे, असां खां का शइ पुछी वई आहे, पर असां वटि शयूं इलाही सारियूं उन जे बारे में ख़बर आहिनि। पोइ असां छा कंदा आहियूं, उहो जेको बि मवाद असांखे ख़बर आहे, जेकी बि नॉलेज असांखे ख़बर आहे, उहो पेपर ते पुट करण जी कोशिशि कंदा आहियूं। हाणे इहो सभ खां वॾो नुक़सानु हूंदो आहे असांजो, त असांखे जेकियूं शयूं ख़बर आहिनि सभ जूं सभु उन में लिखण जी कोशिशि कयूं था, जॾहिं त असांजे उन पेपर जी उन सवाल जी रिक्वायरमेंट इहा त आहे ई कोन। उनजी रिक्वायरमेंट इहा आहे त जेको सवाल तव्हां खां पुछियो वियो आहे, टू द पॉइंट तव्हां जवाबु ॾियो एंड दैट्स ऑल। ठीकु आहे, हाणे इहा हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे जंहिंजे बारे में तव्हांखे सम्झण जी ज़रूरत आहे, त तव्हांखे टू द पॉइंट डिस्कस करिणो आहे। अच्छा, मिसाल जी ॻाल्हि आहे, अगरि असां बीट अबाउट द बुश कयूं था ऐं असां उनखे माना एतिरो कहले था वञूं जो 4 मार्कुनि ताईं असांखे स्कोर ईंदो। अगरि असां थोरो वधीक रिलेवेंट लिखूं था त 5 मार्कुनि ते, अगरि असां सफ़ा रिलेवेंट टू द पॉइंट लिखूं था त पोइ असांखे बुल्स आई स्कोर मिलंदो आहे, यानी कि असांजो स्कोर मैक्सिमाइज़ थी सघंदो आहे सभ खां वधीक। ठीकु आहे। अच्छा, ऐं तव्हांजा सवाल वठूं। हाणे ॾिसो, हाणे असां वटि जॾहिं शागिर्द मूं वटि पढ़णु ईंदा आहिनि सिंधीअ जनरल जे लाइ, काफ़ी शागिर्द जेके आहिनि उहे ऑप्शनल सब्जेक्ट सिंधी न आहिनि रखंदा, चवंदा आहिनि बाबा असांजो इहो सब्जेक्ट रखण जी ज़रूरत कान्हे का ऐं असां कोन था रखूं। ठीकु आहे, त पोइ सिंधी जनरल जॾहिं पढ़ंदा आहिनि त उन्हनि खे सभ खां वधीक जेकी इरिटेटिंग शइ लॻंदी आहे, तंग करण वारी शइ लॻंदी आहे, उहा तव्हांजा सिंधी बेत हूंदा आहिनि। त बेतनि खे कीअं, उनजी सम्झाणी कीअं लिखूं,
लतीफ़ जो बेत सम्झ में कोन थो अचे, लतीफ़ जूं ॻाल्हियूं सम्झ में नथियूं अचनि, हिन खे कहिड़ी तरह सां सम्झाणे लिखूं, पूरो रिसालो पढ़णो पवंदो। जीअं अॻु में तव्हां सां ॻाल्हि करे चुकुसि त हिकिड़ो फार्मूलो जेको असां अॻु में डिस्कस कयो, फन फ़िक्र मौज़ू, त असां जॾहिं बि बेत जी सम्झाणी लिखंदासीं त उनखे इन 3 पैरामीटर्स ते विरहाईंदासीं, फन फ़िक्र मौज़ू। इहे 3 पैरामीटर्स जॾहिं असांखे हथ अची वेंदा त असांजी ज़िंदगी आसान थी वेंदी। कीअं ज़िंदगी आसान थींदी, अञा थोरो हिनखे सम्झाइण जी कोशिशि कयां थो। हाणे हिते मिसाल जी ॻाल्हि आहे, बेत लिखियो पियो आहे, हाणे हिन जो फनी जाइज़ो वठूं था। एक कसर दर लख, कोड़े गिणस गिड़खियूं, जेॾां करियां परख तेॾां साहिब साम्हूं। हाणे फनी तौर ते ही हिकिड़ो सोठो बेत आहे। हाणे तव्हां इहो लफ़्ज़ पहिरियों चकर ॿुधो हूंदो त सोठो, ठीकु आहे। हाणे इहो सोठो बेत आहे हिकिड़ो। हाणे जॾहिं असां एग्ज़ामिनर खे इहो ॿुधायूं था त ही हिकिड़ो सोठो बेत आहे, त असां उन खां 4 मार्कुनि मां 2 मार्कूं हिते इन नंढड़ी ॻाल्हि ते वठी वञूं था। नंढड़ी ॻाल्हि मूं ॿुधाई आहे, ॿी एॾी का वॾी ॻाल्हि कोन ॿुधाई आहे, ठीकु आहे। त एक कसर दर लख, कोड़े गिड़स गिड़खियूं, जेॾां करियां परख तेॾां साहिब साम्हूं। साॻी तरह सां वरी हिन जो फनी जाइज़ो वठंदासीं, फ़िक्री जाइज़ो वठंदासीं, त हिन मां मैसेज कहिड़ो कन्वे थिए थो। माना हिन जो पर्सपेक्टिव जेको आहे उहो मज़हबी पर्सपेक्टिव आहे। ऐं हीअ फ़िरका वारे अची ॻाल्हि करे थो त जेतिरा फ़िरका आहिनि, जेतिरा जेके जेके मज़हब आहिनि, उन्हनि जो बुनियादी जुज़ जेको आहे, कुल जुज़ अगरि चऊं त इहो आहे त उहो वहदानियत वारो फ़िक्र आहे, उनजी ॻाल्हि करे थो। अच्छा, हीउ छाजे बारे में ॻाल्हाए रहियो आहे, उहो उनजो मौज़ू आहे। हिन मां मैसेज कहिड़ो कन्वे थिए थो, हिन मां पैगाम कहिड़ो मिले थो। अहिड़ी तरह सां असां अहिड़े तरह सां उन्हनि बेतनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं जो रिसाले मां जिथां बेत अचे। मिसाल जी ॻाल्हि आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी शाइरी तक़रीबन 4000 बेतनि ते मुश्तमिल आहे। माना तक़रीबन कमोबेश 4000 जेके आहिनि सो बेत आहिनि, ठीकु आहे। इन 4000 बेतनि खे त रटो हणी नथा सघूं, पर इहे बुनियादी शयूं असां सिखी सघूं था। फन फ़िक्र मौज़ू, इहे 3 शयूं असां सम्झी वरितियूं त बेत को बि हुजे असां हुनखे आसानी सां हल करे सघूं था। अच्छा, जीअं मूं हींअर ॻाल्हि कई त असांखे कीअं सिलेबस कवर कीअं करिणो आहे। लतीफ़ जा 4000 अगरि असां वेही करे उहे पढ़णु शुरू कयूं, जेके पंहिंजो बेत आहिनि, त असांखे त कम से कम 8-10 महीना लॻंदा, साल लॻंदो सिंधी जनरल खे कवर करण जे लाइ। त पोइ असां छा कंदा आहियूं, असां टेक्निकली शयुनि खे सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं। जीअं आइसबर्ग हूंदो आहे त 90% हूंदो आहे, पर उहो 10% जेको मोस्ट इम्पोर्टेंट हूंदो आहे। त पोइ असां इन 10 जेको फार्मूलो आहे 10 ऐं 90 वारो, उनखे फॉलो कंदासीं। उहे 10% शयूं जेके मोस्ट इम्पोर्टेंट आहिनि, उनखे सुठे नमूने सां तयारु कंदासीं। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे जो असां हिकिड़े मौज़ूअ खे 2-2 ॾींहं पढ़ंदा आहियूं, माना हिकिड़े लेक्चर में उहा शइ क्लियर न थींदी आहे, असां ॿियो लेक्चर बि हुन ते रखंदा आहियूं। त बाबा ही मोस्ट इम्पोर्टेंट आहे, हिनखे सम्झणु तमामु ज़रूरी आहे, ठीकु आहे। अच्छा, उनखां पोइ ही ॾिसो तव्हांजो पेपर अची रहियो आहे। अगरि हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, ऐं ॻाल्हि कयां शहरी ज़िंदगी जी अहमियत, मज़मून ते अचूं था असां, ठीकु आहे। शाह लतीफ़ जी शाइरीअ में वतन दोस्ती ॾाढो बहितरीनु मौज़ू आहे। मोहन जो दड़ो, तइलीम जी अहमियत ऐं असां जूं जेको आहे सो ज़िमेवारियूं। अगरि आऊं तव्हांखे चवां त हिन मां को बि मौज़ू खणूं, उन ते लतीफ़ कुझु ॻाल्हायो आहे, अगरि आऊं ॻाल्हि कयां न त हिन मौज़ूअ जी, जेको मौज़ू आहे तइलीम जी अहमियत ऐं असां जूं ज़िमेवारियूं, ठीकु आहे बाबा। अगरि इन ते आऊं चवां त लतीफ़ इन ते डिस्कस कयो आहे, लतीफ़ हिन ते ॻाल्हायो आहे, लतीफ़ जी शाइरी हिन ते मौजूदु आहे। तव्हां चवंदो साईं इहा कहिड़ी ॻाल्हि आहे, लतीफ़ जो तइलीम सां छा वञे, उहो त हिकिड़ो सूफ़ी बुज़ुर्ग आहे, उनजो तइलीम सां छा। या मिसाल जी ॻाल्हि आहे, अॼुकल्ह असां वटि जेको आहे वाटर क्राइसिस हली रहियो आहे, या असां वटि ग्लोबल वार्मिंग हली रही आहे, ठीकु आहे। ग्लोबल वार्मिंग ते भला लतीफ़ ॻाल्हायो आहे, लतीफ़ जो को शेर आहे? त इन जो जवाबु आहे यस। असां एग्ज़ामिनर खे उहे शयूं पढ़ाईंदासीं जेकियूं कंहिं किताब में, कंहिं बाक़ी जेके पेपर्स आहिनि उन में उनखे नज़र न ईंदियूं। असां उनखे उहे शयूं पढ़ाईंदासीं पंहिंजे पेपर में जेके तमामु मुख़्तलिफ़ हूंदियूं। छो त CSS में, PMS में हिकिड़ी अहम ॻाल्हि इहा बि हूंदी आहे त तव्हांजी लिखणी मुख़्तलिफ़ हुजणु घुरिजे।
तव्हां वटि हिकिड़ी यूनिकनेस हुजणु घुरिजे, तव्हां वटि हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो जेको आहे न डिक्शन, पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ बयान हुजणु घुरिजे। तव्हांजे इन मुख़्तलिफ़ हुजण जे करे तव्हांखे सुठो स्कोर मिलंदो आहे। त असां हिन सेशन जे दौरान कोशिशि कंदासीं त अहिड़ियूं शयूं डिस्कस कयूं जेके असां जूं इन हवाले सां कमु अचनि थियूं। कहिड़े हवाले सां? जो असां मतिलबु मज़मून असां ॻाल्हाए रहिया आहियूं करंट अफेयर ते। मिसाल जी ॻाल्हि आहे, मौज़ू अची थो वञे त बाबा कश्मीर मसइले ते ॻाल्हायो, कश्मीर मामले ते मज़मून अची वियो, पाणी जे मामले ते मज़मून अची वियो, माहौलियाती आलूदगी यानी कि ग्लोबल वार्मिंग ते मज़मून अची वियो। हाणे जॾहिं असां अहिड़े मज़मून खे अटेम्प्ट करे रहिया आहियूं त असां लतीफ़ जा बेत उन में इस्तेमालु करे सघूं था। हाणे उहा शइ आहे जेकी तव्हांजे एग्ज़ामिनर जे दिलि जे वेझो आहे। हाणे कहिड़ो बि तव्हांजो चेकर हुजे, कहिड़े बि मकतब ख़्याल जो माण्हू हुजे, मकतब फ़िक्र जो माण्हू हुजे, उन में तव्हांखे इहा शइ ज़रूरु नज़र ईंदी आहे, उन में इहा शइ ज़रूरु नज़र ईंदी आहे त हू लतीफ़ सां मोहबत कंदड़ हूंदो आहे, लतीफ़ सां मोहबत कंदड़ हूंदो। पोइ उन सां छा थींदो आहे त अगरि असां उनखे लतीफ़ियात, लतीफ़ जो को भेत पढ़ायूं था पंहिंजे मज़मून में, त हू ॾाढो ख़ुशि थींदो आहे, हुनजी दिलि वठंदा आहियूं असां। त असां कोशिशि इहा कंदासीं हिन सेशन जे दौरान त अहिड़ा बेत, अहिड़ियूं लतीफ़ जूं वायूं खणी करे असां पंहिंजे मज़मून में फिट करण जी कोशिशि कंदासीं। कीअं फिट थींदियूं उहे आउं तव्हांखे सेखारींदुसि। या कुझु पहाका, कुझु इस्तलाह अहिड़ा आहिनि जेके अमूमन तौरु इस्तेमालु न थींदा आहिनि, पर उहे मोस्ट रिलेवेंट हूंदा आहिनि पंहिंजे उन मज़मून जे हवाले सां। ठीकु आहे, त असां कोशिशि कंदासीं त अहिड़ी तरह सां उन्हनि खे डिस्कस कंदासीं। या मिसाल जी ॻाल्हि आहे, जॾहिं ग्रामर वारो पोर्शन अचे थो, हिन ग्रामर वारे पोर्शन में असांखे हिन ग्रामर सां कीअं डील करणो आहे, कहिड़ी तरह सां अटेम्प्ट करणो आहे। छाकाणि त ग्रामर सिंधीअ जो ऐं अंग्रेज़ीअ में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। छो त असां वारो जेको ग्रामर आहे उहो पर्शियन बेस्ड आहे, यानी कि असांजो ग्रामर ऐं फारसी ॿोली जो ग्रामर तक़रीबन हिकु जहिड़ो आहे। असांजो ग्रामर ऐं जेके असांजे ग्रामर में कुझु शयूं आहिनि, जीअं कुझु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि बाद में जॾहिं सेशन शुरू थींदो, त उहे शयूं त अंग्रेज़ी जेको तव्हांजो ग्रामर उन में आहिनि ई कोन, माना उन में लेक कनि थियूं। ठीकु आहे, जीअं सिफ़त जे जमा वारो सीगो, इहो तव्हांजे अंग्रेज़ी अदब में आहे ई कोन, अंग्रेज़ी ॿोलीअ में आहे ई कोन। माना आउं ॻाल्हि कयां गुड बस, या आउं ॻाल्हि कयां गुड बसिस, पर हाणे इहो गुड जेको आहे हिनखे गुड्स नथो करे सघां। जे सिंधीअ में गुड बस, सुठी बस, सुठियूं बसूं, सुठियूं अमल तब्दील करे सघां पियो। साॻी तरह सां ग्रामर में बि इलाही सारियूं शयूं आहिनि जेके अंग्रेज़ी ग्रामर ऐं सिंधी ग्रामर में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। त उन फ़र्क़ खे सम्झण जी असां हिते कोशिशि कंदासीं त कहिड़ी तरह सां असां हिनखे सम्झी सघूं था। सिंधी जनरल जो निसाब तव्हांजे साम्हूं अची रहियो आहे, उन में सभ खां पहिरियों जेको तव्हांजे ग्रामर और पोर्शन तव्हांखे ॾिनो अथनि। ठीकु आहे, हाणे ही असां हिन सिलेबस खे डिस्कस कंदासीं। ठीकु आहे, प्रयोग आहे, बिहक जूं निशानियूं आहिनि, लिसानियत आहे, ॻाल्हाइण जा लफ़्ज़ आहिनि, ज़मीर, इस्म, उन जा क़िस्म, फ़ैल, सिफ़त, ज़मान, हालतूं, जुमलनि जा क़िस्म, मज़मून, लतीफ़ियात 3 लेक्चर थींदा, समाजी मसइला जेके थींदा आहिनि, ग्लोबल वार्मिंग थी वियो, पाणी जो मसइलो थी वियो, ॿोली अदबी मज़मून 3 लेक्चर, कचहरी मज़मून जो बनावट, पहाका उनजी सम्झाणी असां सम्झंदासीं, बेतनि जी सम्झाणी, पास पेपर्स खे बि असां डिस्कस कंदासीं। पास पेपर्स खे असां डिस्कस कंदासीं ख़ासि तौर ते जेके पास पेपर में आयल आहिनि। ईअं न त बाबा आउं तव्हांखे किथां रेंडम खणी ऐं पढ़ाए छॾिया, न, असां पास पेपर्स खे बि सॉल्व कंदासीं, प्लस उन सां रिलेटेड कहिड़ा बेत अची सघनि था, उन्हनि खे खणी पोइ उन्हनि जी छंड-छाण कंदासीं। ऐं जेके अहम शाइरनि जा शाइरी अची चुकी आहे उन्हनि खे बि असां डिस्कस कंदासीं। ॿियो जदीद अदब जो जाइज़ो वठंदासीं। अच्छा, हाणे कुझु शयूं तव्हां जूं कुझु सवाल तव्हां पुछंदा आहियो त साईं भला सिंधी जनरल ऐं सिंधी लिटरेचर में कहिड़ो फ़र्क़ु आहे। हाणे आउं तव्हांखे ॿुधायां त सिंधी लिटरेचर ऐं सिंधी मज़मून में कहिड़ो फ़र्क़ु आहे, त उन जो आसान भाषा में इहो चई सघां थो त हीउ जेको पोर्शन आहे इहो तव्हांजो CSS में कोन्हे को, ही पोर्शन बि CSS में कोन्हे, सिर्फ़ु हिकिड़ो पोर्शन ही लतीफ़ियात वारो तव्हांजो CSS में आहे। वरी ही सभु शयूं तव्हां जूं
CSS में कोन्हे। सिर्फ़ु ही जेके शयूं आहिनि ही वरी तव्हांजे CSS में आहिनि। मतिलबु चवण जो त 30% जेको हिन जो लिटरेचर आहे, सिलेबस आहे, उहो तव्हांजो ओवरलैपिंग करे थो CSS वारे सिलेबस ते। 70% हिन जो जेको सिलेबस आहे उहो डिफरेंट आहे, मुख़्तलिफ़ आहे तव्हांजे CSS वारे उन सिलेबस खां। त असां कोशिशि कंदासीं त हिनखे सुठे नमूने सां पढ़ंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधाए छॾी हलंदो आहे हिते त तव्हांखे डेली जे हिसाब सां असाइनमेंट मिलंदी हिन में। छो त हिन में जेतिरो कमु तव्हां पाण कंदो ओतिरो तव्हां सुठे नमूने सां गेन करे सघंदो। ही CSS जो सिलेबस कोन्हे त आउं तव्हांखे लेक्चर ॾेई छॾियां वरी ठहियो बसि हाणे वरी तव्हां हफ़्ते खां पोइ क्वेश्चन अटेम्प्ट करे तव्हां चेक करायो। न, ईअं न थींदव। हिन में तव्हांखे हर रोज़ जे हिसाब सां असाइनमेंट मिलंदी ऐं हर रोज़ जे हिसाब सां तव्हांखे उहा असाइनमेंट जमा कराइणी पवंदी। ठीकु आहे। त जीअं तव्हांखे शयूं उहे तव्हांजे उहो पेन मां गुज़रंदियूं वञनि, उहे तव्हांजे कलम मां उहे शयूं गुज़रंदियूं वञनि, त जीअं तॾहिं तव्हां पेपर में एग्ज़ामिनेशन में विहो त तव्हांजी ज़िंदगी आसान थी वञे, तव्हांखे परेशानी न थिए। ठीकु आहे। तव्हांखे परेशानी न थिए, तव्हांजी ज़िंदगी आसान थी वञे इन सेंस में त उहे शयूं तव्हां जूं ऑलरेडी कयल हुजनि, पेन मां निकितल हुजनि। त बाबा बेत जी सम्झाणी आहे त कीअं लिखबी? हाणे बेत जी सम्झाणी तव्हांजी लिखियल ई अॻु में न हुजे त तव्हांजे लाइ त मसइलो आहे। पर उहो बेत जी सम्झाणी तव्हां लिखी मूंखां चेक कराए छॾी, उनजो हिकु हिकु पार्ट, मिसाल फन आहे त उन ते असां 2 क्लास थींदा, 3 क्लास थींदा, उहो तव्हां अटेम्प्ट करे सिर्फ़ु फन जो हिसो लिखी ॾींदव। हाणे जेके इंग्लिश मीडियम वारा शागिर्द आहिनि उहे चवंदा साईं सिंधी ॾाढी ॾुखी आहे, ॾाढो मुश्किल आहे, कमु कीअं थींदो? ऐं सम्झां थो त सभ खां सुठे नमूने सां अगरि को सिंधी चैनल खे तयारु कंदो आहे महिनत सां त उहो इंग्लिश मीडियम वारो शागिर्द कंदो आहे। छो त इंग्लिश मीडियम वारो उन्हनि स्कूल्स मां पढ़ियो हूंदो आहे जेके हू उन्हनि खे इंस्ट्रक्शन ॾींदा आहिनि ऐं उहो उन्हनि खे कमु करे ईंदा आहिनि। मतिलबु असांखे जेके बाक़ी असां जेके गवर्नमेंट सेक्टर में पढ़ियल ॿार हूंदा आहियूं त उन्हनि खे वर्कलोड घटि हूंदो आहे माना स्कूल में। असांखे वर्कलोड जेके इंग्लिश मीडियम वारा आहिनि उन्हनि खे लोड वधीक हूंदो आहे, त उहे उन शइ जा हेबिचुअल आहिनि ऐं उहे आसानीअ सां उन्हनि शयुनि खे सुठे नमूने सां करे बि सघनि था ऐं सुठो बि स्कोर बि करे सघनि था। ठीकु आहे बाबा। अच्छा, हाणे कुझु किताबनि जेके तव्हांखे हिन सेशन जे दौरान वठणु घुरिजनि। हिकिड़ो ही किताबु आहे, इन किताब खे जो हिकिड़ो मूं वटि पोर्शन पियो आहे जीअं ते मूं हुनखे जदीद तरीक़े सां छंड छाण कई आहे पूरे किताब जी। पूरो किताब तव्हांखे PDF फाइल मिलंदो हिन जो। ठीकु आहे। उन में छो त हीअ किताब तक़रीबन 100 साल पुराणो आहे, 1917 में लिखियो वियो, माना 110 साल हिनखे थी विया तक़रीबन, जेको पहिरीं पब्लिश थियो हुयो। हाणे इन जा जेको जदीद लफ़्ज़ आहिनि, जो त असां ॿोली तब्दील थींदी रहे थी, त हींअर जेके लफ़्ज़ आहिनि उहे कहिड़ा इस्तेमालु थियनि पिया, त उहे लफ़्ज़ हिन में मूं हुनखे लिखी ऐं पाण वटि महफ़ूज़ करे छॾियो, तव्हां सां हिन सेशन जे दौरान शेयर थींदो। ॿियो हिकिड़ो किताब तव्हां वटि ही ज़रूरु वठणु घुरिजे तव्हांखे। अगरि तव्हां लाहौर में आहियो त किताब कोन मिलंदो तव्हांखे लाहौर में, त पोइ आउं तव्हां सां PDF शेयर करे छॾींदुसि। ठीकु आहे। अगरि तव्हां वटि नाहे, अगरि हैदराबाद कराची में आहियो, लाड़काणे सखर में आहियो, त ही किताब ज़रूरु वठो। ही किताब तव्हांजी लाइब्रेरी में हुजणु घुरिजे। छो त ही किताब, हाणे मिसाल जी ॻाल्हि आहे, कुझु शागिर्द चवंदा साईं नूर सिंधी ग्रामर आहे, उहो छो न वठूं? उहो त ॾाढो बहितरीनु किताबु आहे ऐं उहो रिकमेंडेड आहे। बाबा उहो रिकमेंडेड आहे, पर हुन में एतिरियूं सारियूं ग़लतियूं आहिनि, एतिरियूं सारियूं ग़लतियूं आहिनि जो तव्हां परेशान थी वेंदो, बल्कि कंफ्यूज़ थी वेंदो। जॾहिं इम्तिहान में अटेम्प्ट कंदो सवाल त तव्हां परेशान थी वेंदो। बहितर इहो आहे त तव्हां ही गुलाम अली अलाना साहब वारो किताब वठो, सिंधी ॿोली जो तशरीही ग्रामर, इहो वठणु ज़रूरी आहे। ॿियो किताब तव्हां वटि ही सिंधी अदब जो तारुफ़ ज़रूरु हुजणु घुरिजे, छो त काफ़ी शयूं जेके आहिनि पाण हिन मां बि कवर कंदासीं। ख़ासि तौर ते जेको लतीफ़िया वत वारो पोर्शन आहे, क्लासिकल शाइरी वारो पोर्शन आहे, बेतनि जी सम्झाणी आहे, उन मां हिन मां पढ़ंदासीं असां। उहे शयूं हिन मां असांखे पढ़णियूं आहिनि, उन मां सम्झणियूं आहिनि। ऐं तव्हांखे ॿियूं रीडिंग्स जेके आहिनि PDF फाइल बि तव्हां सां शेयर कंदो रहंदुसि वक़्तनि ब वक़्तु। जीअं मिसाल जी ॻाल्हि आहे, पहाकनि जी पहाड़ आहे, उहो PDF फाइल मूं वटि मौजूदु आहे, उन ते असां पढ़ंदासीं। पर पढ़ण खां वधीक उनखे सम्झंदासीं त असांखे कहिड़ी तरह सां उन पहाके खे अटेम्प्ट करिणो आहे। सम्झो था ॻाल्हि खे। मिसाल जी ॻाल्हि आहे, ऐं तव्हांखे नंढिड़ो हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾियां थो। हाणे तव्हांखे ख़बर आहे त
तव्हांजो कंपोज़िशन जो पेपर फेल छो थींदो आहे? कंपोज़िशन जो पेपर फेल छो थींदो आहे? उनजो सिर्फ़ु हिकिड़ो ई रीज़न अथव, तव्हांजी प्रेसी सही अटेम्प्ट नाहे थियल हूंदी। ऐं जेके शागिर्द तव्हां ॾिसंदा आहियो त उनजो कंपोज़िशन में स्कोर 38 39 हूंदो आहे, 38 39 हूंदो आहे, त असल में उहो 38 39 नाहे हूंदो, असल में उहो स्कोर 68 65 हूंदो आहे। पर छाकाणि त उनजी प्रेसी अटेम्प्ट सही नाहे थियल हूंदी, तंहिं करे उहो प्रेसी अटेम्प्ट सही न हुजण जे करे उनखे स्कोर नाहे मिलंदो। ठीकु आहे, त हिते तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तव्हांजो मज़मून तमामु अहमियत वारो अथव, ऐं उनखां पोइ जेकी बेतनि जी सम्झाणी आहे उहा ॾाढी इंपॉर्टेंट आहे। त इन्हनि पोर्शन्स ते असांजो सभ खां वधीक फोकस हूंदो। हिकिड़ो मज़मून ते तव्हां पैराग्राफ अटेम्प्ट करे सिंधीअ जो मोकिलींदो ऐं तव्हांजी लाइव चेकिंग थींदी, बाबा हीअ शइ हीअं न करणी, हुनखे हीअं करे लिखो। ठीकु आहे, ऐं ॿियो मवाद तव्हांखे मुंहिंजा पंहिंजा कुझु एसेज मज़मून सिंधीअ जा लिखियल आहिनि, उहे तव्हां सां शेयर कंदुसि, त जीअं तव्हांखे थोरो पैटर्न बि ख़बर पवे ऐं तव्हां वटि मवाद बि अची वञे जेको क्वालिटी मटीरियल आहे। ठीकु आहे, ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि आऊं तव्हांखे हिते मना बि कंदुसि, छो त हीउ रिकॉर्ड थिए पियो लेक्चर, त आऊं जनरली ॿुधायां थो शागिर्दनि खे जेके सेशन अटेंड कंदा त बहितरीनु आहे, न कंदा त उन्हनि खे इहा हिकिड़ी जनरल इंस्ट्रक्शन आऊं ॾींदो हलां त भाउ महिरबानी करे जॾहिं बि सिंधी जनरल जी तयारी कयो, अख़बार पढ़णु बंदि कयो, मज़मून अॻे अख़बार मां तयारु न कयो, छो त उहा जर्नलिस्टिक अप्रोच हूंदी आहे, तव्हांखे रियलिस्टिक अप्रोच खपंदी आहे इम्तिहान में। सो महिरबानी करे अख़बार पढ़ण खां पासो कयो, उन जी जॻह ते रिसर्च पेपर पढ़ो, उहो मवाद पढ़ो जेको ज़रूरी आहे, जेको अकेडमिक राइटिंग आहे, उनखे पढ़ण जी कोशिशि कयो। ठीकु आहे बाबा, हाणे ही डिटेल तव्हांजी सेशन जी अची रही आहे, इन डिटेल जे हवाले सां जंहिंखे बि रजिस्ट्रेशन कराइणी आहे उहो तव्हां रजिस्ट्रेशन कराए सघो था। ऐं काइंडली पर सब्जेक्ट फेल कराईंदो आहे ये तो नहीं बाबा, हा मोहम्मद हफ़ीज़, ईअं ई थींदो आहे। अगरि प्रेसी तव्हां अटेम्प्ट सही नाहे कई त तव्हांजो कंपो जो पेपर फेल आहे। ठीकु आहे, मिथ कोन्हे या रियलिटी आहे। ऐं तव्हांजो अगरि प्रेसी सुठी अटेम्प्ट थियल आहे, प्रेसी अगरि तव्हांजी सुठी अटेम्प्ट थियल आहे, अगरि तव्हां ॿियनि हंधि कुझु घटि बि कमु कयो आहे, ठीकु आहे, अगरि घटि बि कमु कयो आहे, ॿिए सब्जेक्ट मिसाल जी ॻाल्हि आहे ग्रामर और पोर्शन तव्हां अटेम्प्ट न कयो आहे, त तव्हांजी प्रेसी ते मिसाल तव्हां जूं मार्कूं 39 थियनि थियूं न, तव्हांजो एग्ज़ामिनर तव्हांखे ग्रेस 1 करे 40 मार्कूं ॾेई पास थो करे। मोहम्मद हफ़ीज़ इहा ॻाल्हि यादि रखिजो। सर सिंधी मज़मून में ग्रामर चेक थींदो आहे, मीन उन ते करे मार्क्स कट थींदो न बाबा। शाहीन, तव्हां इन हवाले सां बेफ़िक्र थी वञो, ग्रामर ते उहो त तव्हांजो डेली जे हिसाब सां तव्हांखे असाइनमेंट मिलंदी, उहो तव्हां अटेम्प्ट करे चेक कराईंदो। जिथे बि को ग्रामर जो मसइलो थींदो ऐं तव्हांखे ॿुधाईंदुसि त उहो मसइलो हल थी वेंदो तव्हांजो। पहिरियां ई न्यूज़पेपर जो ज़वाल, न्यूज़पेपर बि सना मसइलो इहो आहे बाबा सनाउल्ला, त न्यूज़पेपर इन करे छॾिजे त उन जी जेके राइटिंग स्टाइल आहे उहो थोरो जर्नलिस्टिक अप्रोच हूंदी आहे हुन में। हाणे जर्नलिस्टिक अप्रोच में असांखे खपे रियलिस्टिक अप्रोच, माना हिकिड़े कॉमन मैन कीअं थो सोचे शयुनि जे बारे में, उन तरह जो खपे असांखे अप्रोच। हुन में शयूं अहिड़ी तरह सां हूंदियूं आहिनि जो उन में असां डायरेक्ट न बल्कि इनडायरेक्ट असांजी अप्रोच हूंदी आहे न्यूज़पेपर्स में। ऐं पोइ जॾहिं तव्हां जेको पढ़ंदा आहियो उहो प्रोड्यूस कंदा आहियो, इन सां लॉन्ग टर्म में नुक़सानु इहो थींदो आहे त असां उहे शयूं नाहियूं करे सघंदा जेकी शयूं असांखे करणु घुरिजनि। ठीकु आहे बाबा। बाबा हाणे तव्हांजो कंहिंजो सुवालु आहे त पुछी वठो, बाक़ी रजिस्ट्रेशन जे लाइ ही नंबर तव्हांजे स्क्रीन ते अची रहियो आहे। नंबर ऑफ वर्ड्स लिमिट कोन्हे बाबा, इहो लिमिट इन ते बाद में असां जॾहिं ॻाल्हाईंदासीं शाहीन त सेशन में, त पोइ असां सर CS जो बि सिलेबस कवर कंदासीं हिन सेशन में, उहो साईं युसवाणी उहो अलॻि असां कंदासीं। सर घणा ई सीनियर स्टूडेंट्स चवनि था त सिंधी सब्जेक्ट ऑप न कयो CS में, मार्क्स नथियूं मिलनि, छा इहो सही आहे? हा, अगरि तव्हां अकबर लगारी पढ़ी करे CS में सिंधी रखो था त पोइ सिंधी न रखो, बाक़ी अगरि तव्हां प्रॉपर कंहिं वटि पढ़ो था त पोइ सिंधी रखणु घुरिजे तव्हांखे। ठीकु आहे, उहो इन करे जो उहे जेके सीनियर्स आहिनि उहो सिर्फ़ु हिकिड़े किताब ते पढ़ी ऐं अटेम्प्ट करण जी कोशिशि कंदा आहिनि, तंहिं करे तव्हांजो स्कोर नाहे ईंदो।
अदरवाइज़ सिंधी ॾाढो सुठो स्कोरिंग सब्जेक्ट आहे। ठीकु आहे बाबा? बाबा ॿियो कंहिंजो सुवाल आहे त पुछी वठो, न त अॼु जे हिन डेमो क्लास खे हिते असां वाइंड अप था कयूं। ऐं रजिस्ट्रेशन जे लाइ ही नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। इन नंबर खे तव्हां इन ते राब्तो करे तव्हां पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए सघो था। ठीकु आहे बाबा? अच्छा, जिन खे ही लेट सां जॉइन